इन बोल जी फरमाश मोहतरम डॉक्टर मेडिकल सुप्रीडेंट साहब तालका अस्पताल कंडियारो जा साईं अब्दुल हमीद अंसारी साहब जन जी फरमाश प्यार न मिलियो पिता पीअ खे प्यार न मिलियो पिता पीअ खे पुत मरी वेंदो मज़हर ख़ुदा जे वास्ते कीअं बि करे मूंखे आणे ॾियो दिलबर न त खोटियो मुंहिंजी क़बर हली पूरो पुराणे मुक़ाम में जेसी जानी न मुंहिंजो ईंदो जेसी सुहिणो न मुंहिंजो ईंदो तेसी दर्द न दिल जो बींदो तेसी दर्द न दिल जो बींदो डॉक्टर दवा उन तरह दो अंदर तारे छॾियो डॉक्टर दवा उन तरह दो अंदर साड़े छॾियो जेसी जानी न मुंहिंजो ईंदो तेसी सुहिणो न मुंहिंजो ईंदो तेसी दर्द न दिल जो बींदो तेसी दर्द न दिल जो बींदो डॉक्टर दवा उन तरह दो अंदर तारे छॾियो डॉक्टर दवा उन तरह दो अंदर साड़े छॾियो तूं काबिल आ पंहिंजी पर में तूं काबिल आ पंहिंजी पर में मूंखे चोट लॻल जिगर में मूंखे चोट लॻल जिगर ओ डॉक्टर दवा उन तरह दो अंदर साड़े छॾियो ओ डॉक्टर दवा उन तरह दो अंदर गारे छॾियो जानी न मुंहिंजो ईंदो जेसी जानी न मुंहिंजो ईंदो तेसी दर्द न दिल जो बींदो तेसी दर्द न दिल जो बींदो डॉक्टर दवा उन तरह दो अंदर साड़े छॾियो डॉक्टर दवा उन तरह दो अंदर गारे छॾियो सुयुनि जी हाजत नाहे मुंहिंजे सुहिनी जी हाजत नाहे मुंहिंजे सुहिनी जी हाजत नाहे दर्शन जी ज़रूरत आहे दर्शन जी ज़रूरत आहे डॉक्टर दवा उन तरह दो अंदर साड़े छॾियो डॉक्टर दवा उन तरह दो अंदर गारे छॾियो सॼो जिगरो आ टोटा टोटा सॼो जिगरो आ टोटा टोटा सॼो जिगरो आ टोटा टोटा हणी केतिरा हण दे टाका हणी केतिरा हण दे टाका डॉक्टर दवा उन तरह दो अंदर साड़े छॾियो डॉक्टर दवा उन तरह दो अंदर गारे छॾियो
अंदर वारे सॼो डॉक्टर दवाऊं करण दो अंदर वारे सॼो हथ बधई नज़र पिता पी हथ बधई मज़हर पिता पी हथ बधई मज़हर पिता पी खण थेलो हली ॾे पोइ मां पी